लखमीर खान जकाणी साहब आयल उस्ताद साहब साईं दोसा हुए सदुस्ती में मैं फैसला खान जेके दोस्त उस्ताद रामकादर जे हल में आया है आयो असां सब उस्ताद आयो उन सां जेको ही वाक़ो पेश कल आयो आहे असां के तकलीफ होती आहे अपनी उस्तादन के जेके दोस्त बैठा है ठेवण नहीं खपिया इस हिसाब से वजे जो वजे तो लई अचिया मिलिया गलाया पुछा करया पर उनी गवारा न कयो असां उनी के चूंडल नुमाइंदन के अपील था कयूं एसपी कल बियो आयो आहे चूंडल नुमाइंदा असांजा तव्हां सरवाण आयो वॾा बि आयो काबिल एतराम आयो तव्हां भी एक्शन खणो असां रोडन ते जो उस्ताद हुजो त तव्हां जी भी गिला थींदी असां जो जेको ॿियो इंशाअल्लाह जी दोस्तन चयो आहे उस्ताद जो साथ रहे छंछर जे ॾींहुं डेराबो ते ये तयारी कंदासीं इन वांगुरु एहतियात न हूंदो उहो शायदि वधीक एहतियात हुजे असां अमन लाइ एहतियात कंदासीं असांखे पंहिंजूं शयूं वापसि कनि जेके गुलागर खां अची वयूं मोबाइल पैसा या उहो कातिल गिरफ़्तार करे ॾे उहे ऐसे जो किथे आहे निगाह नथो अचे असां हथ के ॿिए से जी बि वेठा आहियूं एहतियात कंदा साफ़ जे करे प्रेस क्लब आहे जे करे त उहे चवंदा उस्ताद अथव जो एहतियात हलिया वेंदा दोस्तन जी मेहरबानी जेके झूलेलाल या तंज़ीम वारा आया आहिनि असांजो छंछर अल्लाह जे हुकुम सां एहतियात कंदासीं रोड बंदि कंदासीं उहो इंतजाम खे अॼु ॿुधाईंदा ईअं सुभाणे पोइ इंतज़ार तव्हां ॿुधायो था इतला रखंदा रोड बंदि कयो आहे असां पंहिंजो रोड बंदि करणु इन जे लाइ कयूं था त असांखे पंहिंजा खचर सामान ऐं उहे तव्हां ताक़तवर ॾींहुं लिखे जो राति जो कोन आया ॿुधाई ईअं हुयो उन खां फुर्ल कयूं ज़ख़्मी कयूं हलिया विया अॼु ताईं कंहिं माण्हू खे सिंगल हथ में न विधो आहे अॻे ज़मानो ॾिसोसीं चोरी थींदी बि माण्हू खे का तकलीफ़ मिलंदी हाणे धारा शहर में आम थी विया आहिनि उहो दीवान हुजे मुसलमान हुजे केर बि कोन वास्तो रखंदड़ हुजे असां पुरमन शहरी आहियूं उस्ताद आहियूं अगर छंछर ताईं इहो अमल न थियो त हिन रोडन ते असां क्लास पढ़ाईंदासीं कश्मीर जा उस्ताद जेके बि आहिनि जेके क्लास आहिनि उहे हिन रोडन ते थींदा उहो गुडू जा उस्ताद हुजनि गुडू जे पारो रोड ते ऐं कालू जे उस्ताद हुजनि कालू जे रोड ते साल के कश्मीर जी जेकी हदूद आहे उन हदूद में रोड ते असां पढ़ाईंदासीं ड्यूटी न छॾींदासीं गार्डन ते पढ़ाईंदासीं हीअ असांजा मुस्तक़बिल जा बादशाह आहिनि अल्लाह उनखे वरी हयाती ॾे जो नुमाइंदनि बि असांजो साथ न ॾिनो असां हक़ चऊं था अमन चऊं था अमन रोज़ असांजे हथ में छा आहे जेको असां वेठा आहियूं कलम हूंदी हथ में पिस्टल बि कोन करे तलाशी ॾेई ॾिसो जॾहिं ड्यूटी ते वञनि था घरां उन्हनि खे माउ हुजे भाभी हुजे बाबा करे ख़ैर तव्हां वापसि अचो वापस अचण पर इहो तव्हांखो मोटरसाइकिल त फुट थी वञे फोन तो 5 टका इहो न तव्हांखो फुटी वञे शहर में रहूं था कहिड़ी दुनिया में रहूं था छा असांजो हक़ आहे अमन न खपे शहर जे माण्हू खे असां उस्ताद जे तरफ़ां बेटे जे तरफ़ां हिन दोस्तनि जे तरफ़ां बेहतरी ज़रूरु कंदासीं पर मुंहिंजो हिकु सिचुएशन इहा आहे त असांजो इहे रोड जेके उते इहे ॿार पढ़ाईंदा ट्रैफिक जाते बि वञे जी बि वञे उहे मोटिया वापसि वञी स्कूल जे बाद असां वेठा हूंदासीं उन हंधनि ते जेसीं ताईं इहे फोरो बंदि न थिए ऐं फोरो गिरफ़्तार न थियनि ऐं असां गुलागर जो सामान वापसि न थिए तव्हां हिते मुतफ़िक़ आहियो जेके मुतफ़िक़ो हथ मथे करे इहो वचन कयो अॼु तव्हांखे आज़ादी न छॾियूं था हफ़्ते जो ॾींहुं हफ़्तो परे न आहे उहो एसपी हुजे ॿियो हुजे नुमाइंदो हिंदो बि असां सां हुते ॻाल्हाईंदो उहे असां वञो आहिनि असांजा वॾा आहिनि असांखे हुन सां ॻाल्हाईंदासीं असांजो मसइलो सिर्फ़ु हल नथा करनि ही आवाज़ मुंहिंजो मीडिया जे थ्रू सोशल मीडिया जे थ्रू उन्हनि ताईं पुॼंदो एसपी साहब ताईं पुॼंदो जन में कोर्ट बीठा आहिनि ॿुधाईंदा अगर न कयूं पोइ
रोड खाली ॿोलियल रुकियो हूंदो जेसीं ताईं असांजो मसइलो हल न कंदा असां उस्ताद तक थी करे हिन रोड ते पहुता आहियूं हिकिड़ो गोली जो शिकार थी वञे उस्ताद मरी वञे जनाज़ो पढ़ंदासीं पर शुक्र अलहमदुलिल्लाह उस्ताद खे पेर में गोली लॻी आहे ज़ख़्मी करे विया आहिनि मुंहिंजे पुट खे बि असां उन जे लाइ कातिल गिरफ़्तारी लाइ फिलफोर्स चऊं था त हफ़्ते खां पहिरियों गिरफ्तारी अमल में अचे ऐं असांजे दोस्तनि सां उस्ताद खे दोस्त राब्तो करे पंहिंजो ॻाल्हायूं जो न ॻाल्हायूं त अॼु असां इहो ऐलान करे छॾियो आहे छंछर ॾींहुं डेरामोड़ हूंदासीं गुड्डू जी हद हूंदी उन एसेजो जी हद हूंदी जंहिं एसे जी हद में ॾोह थियो आहे ऐं हिकिड़े मुरमन शहरी उस्ताद ते कातिलाना हमिलो थियो आहे मुंहिंजा पैसा खंजी विया आहिनि मोबाइल खंजी विया आहिनि मां बार बार चवां थो त अल्लाह जो हुकुम सां अल्लाह ज़िंदगी ॾिनी इंशाअल्लाह छंछर ॾींहुं एहतिजाज कंदासीं दोस्तनि जे पसंदि सां हिन जी महिरबानी सां दोस्त साथ ॾिन उस्ताद साथ ॾिन अल्लाह जो हुकुम सां इंशाअल्लाह जिंदगी में अल्लाह जाता जंग जो ॾींदासीं उस्ताद इत्तेहाद उस्ताद इत्तेहाद उस्ताद इत्तेहाद महिरबानी आयशारी अक्सर कॉमेडी वकील जमान दायो साहब एने पिंडाल में आयल पीसीओ यूनिट जाता दोस्त साहबी भाई कश्मीर वासियों अस्सलाम वालेकुम साईं मुझा सबका पेरियाई असी उस्ताद आयूं उस्ताद पैगंबरी पैसे से वफातो है असा यकीन सां चवां थो उस्ताद ज़ात कश्मीर खां वठी कराची ताईं कराची वठी कराची खां वठी कैमरी वज़ीर ताईं काफ़ी उस्ताद आहिनि उस्तादनि इहो फ़र्क़ु न रखियो आहे ही कंहिंजो ॿारु पंहिंजे स्कूल ते अचे थो ही धाड़ियल जो ॿारु अचे थो ही वॾेरे जो ॿारु अचे थो ही ग़रीब जो ॿारु अचे थो उस्ताद ईअं ॾिसे थो ही भू जो बचिड़ो आहे ही धाड़ियल जो बचिड़ो नाहे ही सरकार जो बचिड़ो नाहे ही पुलिस जो बचिड़ो नाहे ही उस्ताद जो बचिड़ो आहे असां उन्हनि खे उन्ही हिसाब सां तालीम ॾियूं था चाहे अमीर जो पुटु हुजे चाहे ग़रीब जो पुटु हुजे चाहे धाड़ियल जो पुटु हुजे अॼु कश्मीर वासियुनि खे मां इहो यकीन सां चवां थो धाड़ियल जेको ई क़ौम सां हुजे उहो धाड़ियल ज़ालिम हूंदो आहे हुनजो क़ौम जो को बि वास्तो न आहे हू ज़ालिम आहे हुन ज़ालिमनि जे लाइ मां अॼु कश्मीर जे प्रेस क्लब में पेटियल जे सदर जी घाटे अॼु दोस्तनि सां वचन किया था जीअं असांजो दोस्त मानदार साहब चयो मुंहिंजो फ़ैसिलो अॼु मुंहिंजे ज़िले सदर मुमताज़ राजन मौजूद आहे मुंहिंजा सियासी कश्मीर के चूंडियल नुमाइंदनि खे अपील थो कयां असांजो कसूर कहिड़ो आहे उस्ताद जो ॾोह कहिड़ो आहे जेको असां इहे लड़िया रखनि था छा असीं स्कूल बंदि करायूं तव्हां ख़ुशि हूंदा छा असां तालाबंदी करायूं तव्हां ख़ुशि हूंदा न असां नथा चाहियूं असां वटि बचड़नि जी तालीम जे लाइ पेंशन विझूं असां रोज़ी कमायूं था उते पैसनि ते अची करे गोलियूं हणी करे असां खां बुलेट लड़नि था उहो साईं मुंहिंजा पाकिस्तान जो आहे अॻियां बि ख़तमु थी चुको आहे उस्ताद पंहिंजे पेट विझण जे लाइ जेको स्कूल जे टाइम ते ॿारनि खे रोज़ी करे उन्हनि खे तव्हां बलिया कयो पुलिस खामोश आहे इंतज़ामिया खामोश आहे अफ़सोस आहे अहिड़े पुलिस ऑफिसरनि खे मां नथो बणा अहिड़े नथो बणा कश्मीर टिन सूबनि जे बाटे ते आहे कश्मीर जो रौनक करण जे लाइ कुझु चंद माण्हू आहिनि कुझु चंद माण्हू आहिनि अड़े इंतज़ामिया साहब तोखे हाय हुजे चंद माण्हू जो ॻाल्हाईंदा आहिनि त ख़ुदा जो कसम तव्हां पाण इस्तीफ़ा ॾेई घर हलिया वञो जीअं मुफ्ती साहब भोजपुर में गए करे कार्यो एड़े गए करे कार्यो को भी अपने बलिदा से तो में जिए एसपी साहब समझ साहब जे कचो उन्हीं